हेडफोन अहिड़ी शइ आहे जंहिंखे मौसीक़ी ॿुधण या फ़ोन करण लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे। टेक्नोलॉजी जे करे रहणी कहणी बि तब्दील थी वई आहे ऐं माण्हू कम दौरान तोणे वांदकाईअ में हेडफोन्स या हैंड्स फ्री जो इस्तेमालु कंदा आहिनि। ज़ाहिरी तौर ते हू पंहिंजे दिमाग़ खे सुकून ॾियणु चाहींदा आहिनि, पर हेडफोन जे इस्तेमाल जा असां लाइ नुक़सान बि आहिनि जेके ॼाणणु घुरिजनि। हेडफोन जो वधीक इस्तेमालु करण सां अव्हां ॿोड़ा बि थी सघो था। हेडफोन जे करे कननि जे सेल्स खे नुक़सानु थींदो आहे। इन सां असां आर्ज़ी या मुस्तक़िल तौर ते ॿुधण वारी सघ विञाए सघूं था। इन लाइ अव्हां खे हेडफोन जो इस्तेमालु घटि न पर बिल्कुलु ख़तमु करणु घुरिजे, छो त इन सां अव्हां जे ॿारनि ते बि असरु पइजी सघे थो। हेडफोन जो वधीक इस्तेमालु करण जे करे असांजे कननि में इन्फेक्शन थी सघे थो, जेको हेडफोन जे करे कननि में हवा जो गुज़र बंदि कंदो आहे ऐं बैक्टीरिया वधी वेंदी आहे। जेकॾहिं असां हिक ॿिए खे हेडफोन ॾींदा आहियूं त जीवड़नि जी बि मटासटा थींदी आहे। इन सां इन्फेक्शन वधण जो इम्कान हूंदो आहे। न रुगो इहो, पर अव्हां खे चकर बि अची सघनि था। असां पंहिंजो तवाज़ुन विञाए सघूं था। जॾहिं असां घणो वक़्तु हेडफोन इस्तेमालु करियूं था त ॾुखियाऊं पैदा थियणु शुरू थी वेंदियूं आहिनि। कननि ते दबाव पवंदो आहे। कन जे अंदरूनी हिसे में तकलीफ़ थी सघे थी। गाना ॿुधण में जेकॾहिं आवाज़ वधीक हुजे त इहा तकलीफ़ दिमाग़ ताईं पहुची वेंदी आहे। कननि में एयर वैक्स वधी वेंदो आहे ऐं जीवड़ा पैदा थियणु शुरू थी वेंदा आहिनि ऐं कन मेरा थी वेंदा आहिनि। जेकॾहिं अव्हां अहिड़नि सभिनी मसइलनि खां बचणु चाहियो था त हेडफोन जो इस्तेमालु न करियो या घटि में घटि करियो।